अहम ख़बर वाकिरियूं तंगवाणी वेझो जाफ़री ऐं ईसानी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़े सबबि हिकु ॼणो मारिजी वियो आहे। ॻोठ गुल मोहम्मद गाॾही में ज़मीन जे मामले तां जाफ़री ऐं ईसानी बिरादरी में झेड़ो थी पियो आहे। झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि मोहम्मद इसाक ईसानी मारिजी वियो आहे। इतलाह ते पुलिस पहुची मारिजी वियल जो लाश अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। पुलिस जो चवणु आहे त जाफ़री ऐं ईसानी बिरादरी में झेड़े सबबि हिकु ॼणो मारिजी वियो आहे। आगाह कयूं पिया तंगवाणी वेझो जाफ़री ऐं ईसानी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़े सबबि हिकु ॼणो मारिजी वियो आहे। ॻोठ गुल मोहम्मद गाॾही में ज़मीन जे मामले तां जाफ़री ऐं ईसानी बिरादरी में झेड़ो थी पियो आहे। झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि मोहम्मद इसाक ईसानी मारिजी वियो आहे। इतलाह ते पुलिस पहुची मारिजी वियल जो लाश अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। आगाह करे रहिया आहियूं तंगवाणी वेझो जाफ़री ऐं ईसानी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़े सबबि हिकु ॼणो मारिजी वियो आहे। आगाह करे रहिया आहियूं तंगवाणी वेझो जाफ़री ऐं ईसानी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़े सबबि हिकु ॼणो मारिजी वियो आहे। इन हवाले से तंगवाणी का धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर अली रज़ा सर की लाइन ते मौजूद है। जी अली रज़ा, क्या तफसील आहिनि? जी बिल्कुल, तंगवाणी पुलिस थाने जी हद ॻोठ गुल मोहम्मद गाॾी में जाफ़री ऐं ईसानी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में ज़मीन जे मामले सां झेड़ो थी पियो आहे। इस दौरान फायरिंग में मोहम्मद इसाक ईसानी मौके ते कतल थी वियो। जॾहिं इतलाह ते जॾहिं बिजली मथां जदीद हथियारनि जा मुंह खोले छॾे फायरिंग में नौजवान मोहम्मद इसाक मौके ते फौत थी वियो। इतलाह ते पुलिस लाश अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। जॾहिं त जवाबदार घर ख़ाली करे फरार थियण कामयाब थी वियो। जॾहिं त आख़िरी इतलाह ताईं वाक़िए जो केस दाख़िल न थी सघियो आहे। जी अली रज़ा, वॾी महिरबानी तफ़सील बाबति।